कंडियारो मां ख़बर ॾींदा हलो त कंडियारो जे श्री स्कूल कैंपस में सालियाना इम्तिहान वारो सेशन थी गुज़रियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ क्लासुनि जे शागिर्दनि पारां यादि पेपर करे होनारप जो सबूत ॾिनो वियो। इम्तिहान सेक्शन दौरान अल इब्राहिम अखियुनि जे अस्पताल जे असिस्टेंट डायरेक्टर सिकंदर शेख, डॉक्टर सुफियान मेमून, साफ़ी अल्ताफ़ सोलंकी, जहांगीर खोसो ऐं ॿियनि स्कूल पहुची शागिर्दनि जी महिनत खे साराहियो। उन मौक़े ते स्कूल जे प्रिंसिपल साजिद खोसो अब्दुल वहाब साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त तालीम इंसान जे शऊर में रत जहिड़ी ताक़त रखे थी। तालीमी माण्हूअ खे कामयाबी जे बुलंदियुनि ते पहुचाईंदी आहे। जेकॾहिं असां वटां तालीम ख़तम थी वेंदी त असांजो वजूद ई ख़तम थी वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।